शाह जी ससी ऐं मारीअ जो कसम, सिंध जी मकली ऐं सामूअ जो कसम, पंहिंजे झांगियुनि खे झोलीअ में लोली ॾेई, लोलीअ खे बाघीअ जी ॿोली ॾेई, सिंध जाॻे पई, सिंध जाॻे पई, सिंध जाॻे पई। रात जी सानत में सितारे मिसिल, सुबुह जे नूर में निज़ारे मिसिल, माउ जे ज़हन में रास लोलीअ जियां, कुंवार जे ज़हन में कंहिं परोलीअ जियां, सिंध जाॻे पई, सिंध जाॻे पई, सिंध जाॻे पई। अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद जीअं सिंध। जीअं त असां अॼु 5 दिसंबर 2023 ते पंहिंजे मुल्क पाकिस्तान जी गादीअ वारे शहर इस्लामाबाद में पंहिंजे स्कूल डॉक्टर एक्यू खान स्कूल एंड कॉलेज में सिंधी शागिर्दनि दोस्तनि सां गॾिजी दुनिया जे मज़हब ऐं पुरअमन रवादारी जे मालिक मुंहनि जे दड़े जहिड़ी शानदार तारीख़ कंदड़ क़ौम सिंधी क़ौम जो सकाफ़ती ॾींहुं एकता ॿधीअ जो ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। सिंध हज़ारों साल तारीख़ कंदड़ क़ौम आहे जंहिं दुनिया में अमन, मोहबत ऐं प्यार जा पैगाम ॾिना आहिनि। सिंध कल्चर बि एतिरो ई पुराणो ऐं अज़ीम आहे जंहिंमें अजरक, उन में भरियल सुहिणा रंग जंहिंमां क़ौम जी ख़ूबसूरती ज़ाहिर थिए थी, पटको जंहिंजे हिक हिक वर मां सिंध जी वफ़ा ऐं बहादुरी नज़र अचे थी, सिंधी टोपी सिंध जो शान ऐं मान आहे। वाह जी वाह। अजरक ऐं पटको मुंहनि जे दड़े जी तारीख़ मां मिलनि था। अजरक ऐं पटको मुंहनि जे दड़े जी तारीख़ मां मिलनि था। सिंध जी टोपी, पटको ऐं अजरक सिंध जी सकाफ़त आहिनि। सिंध जी सुञाणप जो तारीख़ी पस मंज़र मुंहनि जो दड़ो आहे ऐं मुंहनि जे दड़े जी सुञाणप जो तारीख़ी पस मंज़र सिंधी टोपी आहे ऐं सिंधी टोपीअ जी सुञाणप जो तारीख़ी पस मंज़र 2000 साल पुराणो आहे। अॼु उहा सिंधी टोपी सिंधी कल्चर में ईअं समाजी वई आहे जीअं जिस्म में साहु हूंदो आहे ऐं साह खां सवाइ जिस्म मुर्दा लॻंदो आहे। अॼु हिन सिंधी टोपीअ खां सवाइ सिंधी कल्चर अणपूरो ऐं अधूरो लॻंदो आहे। सिंधी उहा क़ौम आहे जंहिं दुनिया में पहिरें अथल पथल इनकलाब में कारोबार में वॾी तरक़ी कई आहे ऐं उन जो तख़लीकार मुंहनि जे दड़े जो सिंधी ॾखण आहे जंहिं फीथो इजाद कयो ऐं उन सां वॾी तरक़ी कई। दुनिया में माण्हुनि खे रहणे कहिड़े जो को तौर तरीक़ो कोन हो, पाइण लाइ कोई लिबास कोन हो। उन वक़्तु बि सिंधी माण्हुनि जे रहण सहण जो अंदाज़ लाजवाब हो ऐं पाइण जो ढंग बि लाजवाब हो। उन वक़्तु बि लाजवाब हो। मुंहनि जे दड़े में ज़ाहिर थींदड़ पक्का घर, स्विमिंग पूल, ड्रेनेज सिस्टम ऐं जिस्म ढकण जो लिबास ऐं क़ीमती ज़ेवरनि मां इहो ज़ाहिर थिए थो त सिंध 5000 साल शाहूकार ऐं मज़हब क़ौम में खितो रही आहे। सिंध धरतीअ तमामु वॾनि इंसाननि खे जनमु ॾिनो आहे जंहिंमें मुर्शिद लतीफ़, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, हज़रत सचल सरमस्त, सामी, शहीद शाह इनायत, अब्दुल सत्तार ईदी, हज़रत कलंदर लाल शहबाज़, सूर्य बादशाह जहिड़नि बुज़ुर्गनि, वलियुनि, शाइरनि खे सिंध धरतीअ जनमु ॾिनो आहे। जनाब GM सैयद जंहिं सिंध असेंबलीअ मां पाकिस्तान ठाहिण लाइ 1938 वारो करारदाद पेश कयो ऐं वरी अक्सरे सां पास कयो। सिंध में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अमन भाईचारे जा पैगाम ॾिना आहिनि। शाह साईं फरमाए थो, तार सॾण जी फिराकड़ी जेॾियूं आओ मारी, दर दौसन जी कई जे हूंदा मूं जियां मुश्ताक, जाथे काथे हुस्न जी आए हुस्न जी हाक, सुरमो सही कर अखियुनि जो, सुरमो सही कर अखियुनि जो ख़ासि प्रिया जी खाक। सिंध जे कल्चर में सकाफ़तुनि में ओताकुनि ते थींदड़ कचहरियूं, रांदियूं, कबड्डी, वंजवटी, मच कचहरियूं वग़ैरह सभु सिंध जे कल्चर जो हिसो आहिनि। अॼु जे ॾींहं ते सॼी दुनिया में प्रोग्राम कया वञनि था जंहिंमें अजरक, टोपी ऐं पटको पाए प्रोग्राम में शामिल थिए थो ऐं पंहिंजी क़ौमी सकाफ़त खे अजागर करण लाइ सिंधी क़ौम जो कल्चर तमामु बसियो आहे। सिंध सूफ़ियुनि, वलियुनि, बुज़ुर्गनि जी सरज़मीन आहे। सिंध कलंदर लाल शहबाज़, अब्दुल्ला शाह असाबी, अब्दुल्ला शाह गाज़ी ऐं मखदूम बिलावल ते लॻंदड़ मेला, मलाखड़ा, राग रंग, लोक गीत, सुगड़नि जी कचहरी वग़ैरह सभु सिंध जे कल्चर जो हिसो आहिनि। आउं अॼु कल्चर ॾींहं ते सिंधी क़ौम जे हर हिकु नौजवान खे उहो पैगाम ॾींदुसि त पंहिंजी तइलीम हासिलु करियो ऐं पंहिंजे वतन जो साथ ॾियो ऐं पंहिंजे वतन लाइ जुदोजहद कयो। अॼु उन अज़ीम सिंधी क़ौम जे सकाफ़ती ऐं कल्चर ॾींहं ते पाकिस्तान ऐं दुनिया में
जी कुंड कुंछ में रहंदड़ सभिनी सिंध वासियुनि खे आफ़ाक़ अहमद सोलंकी जी तरफ़ां मुबारक हुजनि। आख़िर में आउं ही शइ चई पंहिंजी जाइ वठंदुसि। सिंध मुंहिंजीअ मां तुंहिंजो दग दग चुमां, सिंध मुंहिंजीअ मां तो उपायो मूंखे तो निपायो मूंखे, कोन ॿाता चयमि तोसां नाता टोड़ियमि, पाए टोपी केॾां वेड़े अजरक घुमां। सिंध मुंहिंजीअ मां तुंहिंजे पोखनि पलां, तुंहिंजो पाणी पियां, ओ मुंहिंजी मिठड़ी जीजल सिंध मां, जे आख़िर मरां गोद तुंहिंजे सुम्हां, जे आख़िर मरां गोद तुंहिंजे सुम्हां। सिंध मुंहिंजीअ मां, सिंध मुंहिंजीअ मां, सिंध मुंहिंजीअ मां।